अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। सकरंड में जमियत उलमा इस्लाम जे यूआई तालका सकरंड पारां ख़त्म नबूवत जिंदाबाद, कादियानियत मुर्दाबाद जी शानदार रैली क़ौमी शाहराह सियाल होटल खां नेशनल प्रेस क्लब सकरंड ताईं तालका अमीर एहसानुल्लाह मोरोजो, अब्दुल रशीद परियाड़ ऐं इरशाद कलर जे अॻवानी में समें गाॾियुनि में हज़ारे माण्हुनि हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहबत ऐं अक़ीदत जो इज़हार कयो। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त 7 सितंबर ते पाकिस्तान हुकूमत पारां कादियानी काफ़िर करार ॾेई बिल पास कयो, पर अफ़सोस हिन वक़्त जा हुक्मरान कादियानियुनि जा साथारी बणियल आहिनि ऐं उन्हनि खे खुली छूट हासिल आहे। सिंध तोड़े सॼे मुल्क में कादियानी पैसनि जे ज़ोर ते कादियानियत जे करे रहिया आहिनि ऐं उन्हनि खे केर बि चवण वारो नाहे। हुननि चयो त ख़त्म नबी हुन खां पोइ को ॿियो नबी न ईंदो। उन लाइ असां मुस्लमाननि खे घुर्जे त दीन जी तबलीग कयूं। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन असां लाइ रहमतुल आलमीन बणिजी आयो, उन जे शान तां क़ुर्बान वञूं।